अस्सलामुअलैकुम। सब्सक्राइब करो मुझे चैनल के अब्दुल्ला एवरी टॉपिक, छाजे करे हर नई अचण वारी वीडियो मुझी तव्हां वटि फ़ौरन पहुची वञे। अॼु मां ॻाल्हि कंदुसि जाली कस्तूरी ते। हीउ ॾिसो न, हिते लिखियो पियो आहे लाइफ गोल्ड कस्तूरी। शीशी ॾिसो केॾी आहे। हालांकि ही असुल जेका आहे सा मिले थी सोन जे बराबरि। हिन वक़्तु ना हूंदी 1.25 लाख या 1.5 लाख रुपए जी हूंदी। हिकु तोलो 1.25 लाख या 1.5 लाख जो हूंदो। ऐं हिन ते क़ीमत लॻी पई आहे 230 रुपया। 230 रुपया क़ीमत लॻी पई आहे। कोई अहिड़ो मेडिकल हूंदो उन तां तव्हांखे 200 रुपये में मिली वेंदी। पर ही असुल कान्हे, ही नकुल आहे, जाली आहे। अहिड़ियुनि शयुनि खां बचो। तव्हांजा गुर्दा ख़तम था थियनि, छाजे करे था थियनि? पाणी जे करे ख़तम कोन था थियनि। असुल अहिड़ियुनि शयुनि जे करे था ख़तम थियनि, छाजे करे ही जाली शयूं हूंदियूं आहिनि, तव्हां यूज़ कंदा आहियो, इन्हनि जे करे था ख़तम थियनि। ऐं हिन जी शीशी पाऊं तव्हांखे ॾेखारां थो। हीउ ॾिसो, हेॾी शीशी जेकॾहिं कस्तूरी असुल जी 230 रुपये में मिले पोइ छा खपे? पोइ त वाक़ई सस्ता ई आहे। पोइ ॿियूं शयूं महांगियूं छो आहिनि? ही सोन जे बराबरि महांगी आहे। सोन जे बराबरि असुल जेका आहे ही जाली जाली, ही ना वठिजो कॾहिं। लाइफ गोल्ड कस्तूरी, ही तो लाइफ गोल्ड कस्तूरी है, ॿी हूंदी है खाली कस्तूरी। पर ये जाली वे असुल जेका हूंदी आहे उहा सोन जे बराबरि मिलंदी आहे। हिकु तोलो सोन जे बराबरि मिलंदो आहे। 1.25 लाख खान जो हूंदो हिन वक़्तु। 1.25 लाख या 1.5 लाख पक्को हूंदो हिकु तोलो। अस्सलामुअलैकुम, जज़ाकल्ला। सब्सक्राइब करो मुझे चैनल के अब्दुल्ला एवरी टॉपिक।